नज़रनवा के अपडेट कंदालू ब्रेकिंग न्यूज़ है तो थरकोल ब्लॉक 2 में तशद्दुद में फौत थियल पोरिया दो भील वारो मामलो वजारती कमेटी जा मेंबर अज थर पहुंचंदा। कमेटी में इम्तियाज शेख, सरदार शाह, नवाब तैमूर तालपुर शामिल आहिनि। बिल्कुल नाज़रीन, कमेटी मेंबर दो भील के वारसन से मुलाकात कंदा। कमेटी जा मेंबर तशद्दुद जो निशानो बनियल साफ इंसान से मुलाकात कंदा। पोरिया दो भील के पोस्टमार्टम की शुरुआती रिपोर्ट पधरी कई वही है। दो भील के जिस्म ते तशद्दुद जा 19 निशान हुजण की तस्दीक थी है। अपडेट्स वठंदासीं मिठी मां एजाज बजीर का। एजाज, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही सिंध हुकूमत पारां दो भील जो मुबैना तौर पर सिक्योरिटी गार्डन के तशद्दुद में फौत थी वियो, उन मामले ते जेका वज़ारती कमेटी जुड़ी है सिंध हुकूमत की, उनमें सूबाई वज़ीर इम्तियाज शेख, सैयद सरदार शाह, नवाब तैमूर तालपुर, बिन मकामी थरपारकर ज़िले जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि सां गॾु अॼु थर पइजी विया आहिनि ऐं वज़ारती कमेटी जेका आहे उहा थर जे मुख़्तलिफ़ तव्हांखे ॿुधाइनि दो भील जा जेके वारस आहिनि उन्हनि सां अपन जो तड़ पइजी तहज़ियत कंदी ऐं उन खां अलावा मकामी साफ़ी जेके उन धरणो लॻल हुयो दो भील जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ, उन धरणे में जेको पुलिस पारां लटबाज़ी, शीलिंग ऐं फायरिंग कई वई, उनमें जेके साहबनि ते तशद्दुद कयो वियो, उन मामले ते इस्लाम कोर्ट प्रेस क्लब में साहबनि सां बि वज़ारती कमेटी जेका आहे उहा मुलाक़ात कंदी। उन खां अलावा थरकोल में जेके माण्हू तशद्दुद जो निशान बणिया आहिनि सिक्योरिटी गार्डन जा असां उन्हनि सां बि जेको तव्हांखे ॿुधायां मुलाक़ात कंदी आहे। वज़ारती कमेटी जेका आहे उहा हाणे पइजी वई आहे थर ऐं उनमें DIG निस्फ़ ख़ास बि जेको तव्हांखे ॿुधायां उहो बि शामिल आहे ऐं उनखां मकामी चूंडियल नुमाइंदा शामिल आहिनि। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां दो भील जेको आहे उन जेके क़तल थियण खां पोइ तव्हांखे ॿुधायां उनजी पोस्टमार्टम रिपोर्ट जेका आहे उहा इब्तिदाई तौर ते पधरी कई वई आहे, जंहिंमें ॿुधायो पियो वञे त 19 खां वधीक जेके जिस्म ते तशद्दुद जा निशान जेके आहिनि उहे आहिनि ऐं दो भील जो जेको मौत थियो आहे उहो तशद्दुद सबबु थियो आहे। उन खां अलावा तव्हांखे ॿी अपडेट जेका हाणे ताज़ा तरीन अपडेट जेका आहे उहा इहा आहे त हिकु ॿियो एडिशनल सेशन जज मिठी जी अदालत हिकु ॿियो वधीक सिक्योरिटी कमांडर ॿियनि मथां पोरियत गुलाम कादर खोखर जे तशद्दुद केस दाख़िल करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। हाणे तव्हांखे ॿुधायां अदालत पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त गुलाम कादर खोखर जेको आहे उन मथां जेका सिक्योरिटी गार्डन पारां तशद्दुद कयो वियो उनजो बि केस जेको आहे उहो कमांडर काशिफ सुधो जेके मलूस आहिनि उन मथां दाख़िल कयो वञे। ही तव्हांखे ॿुधायां त वज़ारती कमेटी जेका आहे उहा अॼु थर पइजी वई आहे। मुख़्तलिफ़ मुलाक़ातूं जेके आहिनि उहे उन्हनि जूं रिथियल आहिनि, तंहिंजे करे उनमें मकामी चूंडियल नुमाइंदा ख़ासि तौर ते साफ़ी जेके तशद्दुद जो निशानूं बणिया आहिनि उन्हनि सां ही मुलाक़ात कंदा। साहबनि पारां सॼी सिंध में एहतियात जो कयो वियो आहे। थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में साहबनि पारां एहतियात कयो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे ॿुधायां थी दो भील केस में जेका अहम अकबराई नज़र अचे पई इहा आहे वज़ारती कमेटी थर पइजी आहे। जी महिरबानी, जी एजाज़ अपडेट करण लाइ।